एसएसपी मचारी मोहम्मद कलीम मलिक जी सख्त हिदायतुनि ते सेखार थाणे जे एसएचओ रियाज़ अहमद सब्दोई पुलिस पार्टी सां गॾु सेखार भरिसां मीहो माछी लिंक रोड ते शराब जी भट्टी ते ॻुझे इतलाउ ते छापो हणी हिक ॼणे मोलाबख्श माछी खे गिरफ़्तार करे वॾे मिक़दार में कचो शराब हल करे वरितो आहे। जंहिं ख़िलाफ़ सेखार थाणे ते मंशात एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे एसएचओ सेखार रियाज़ अहमद सब्दोई चयो त ॻुझे इतलाउ ते पुलिस स्टाफ सां गॾु सेखार वेझो मीहो माछी लिंक रोड ते मोलाबख्श धनाणी खोसो भरिसां माछी बिरादरी जे घरनि में हलंदड़ कचे शराब जी भट्टी ते छापो हणी कार्रवाई करे वॾे मिक़दार में कचो शराब ठरो हथ करे हिक जवाबदार मोलाबख्श माछी खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जंहिं ख़िलाफ़ सेखार थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। जॾहिं त ॿिया फरार थी विया। फरार थियलनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस जो ऑपरेशन जारी आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।